मुंहिंजी बनी ते पाणी हूंदो त ग़रीब माण्हू जी बनी ते बि पाणी हूंदो। अगरि मुंहिंजी बनी ते न हूंदो त अदा पोइ त असां सभु मजबूर आहियूं। ॿी शइ 85 खां मुंहिंजो झेड़ो रहियो कालाबाग डैम ते जो न ठहे असां मरी वेंदासीं, सिंध वारा तबाह थी वेंदासीं। मरहूम ज़ियाउल हक़ जे दौर में मां तव्हांखे अॼु खुली थो ॿुधायां, मरहूम ज़ियाउल हक़ जे दौर में ई जॾहिं मां मिनिस्टर कालाबाग डैम ख़तमु थी वियो, दफ़न थी वियो, असां ख़ुशि हुआसीं। 88 में पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, उन्हनि कालाबाग डैम जे लाइ फंड एलोकेट किया। हिकिड़ो हेड ठाहियो हुयो, उन में फंड एलोकेट थियो कालाबाग डैम जो हिकिड़ो मुर्दो हो, उनखे वरी मशीन जे थ्रू इन्हनि जेरो कयो। जॾहिं त पाकिस्तान जी हिस्ट्री में कॾहिं कालाबाग डैम जे लाइ कंहिं बि हुकूमत पैसा न रखिया, पाण अची पीपल्स पार्टी उनखे जेरो कयो। असांजो उन टाइम बि जेरो रहियो, न ग़लति पियो थिए। भाषा डैम ठाहियो, ख़ुदा इनखे इन जी औलाद खे ख़ुशि रखे, जज साहब जी जंहिं भाषा डैम अनाउंस कयो। असां 85 खां विढ़ंदा आहियूं त असांखे भाषा डैम ॾियो, छो जो भाषा डैम में असांजो त पंजाब में झेड़ो रहियो न कि आप बोलते हो कि बिजली हमें चाहिए। अब भाषा डैम में कमरे में बाहर सुखाएंगे तो कोई ट्रैक तो ये कोई गाड़ी की मिट्टी वरी लगानी कमरे में लेकिन सब वञनि पी कर रोज़ाना चाय जो चमचो है मथे ताईं करे एतिरे पाणी में मिलाए इन में 700 बीमारी जो इलाज है। तो डॉक्टर न ॿुधाईंदा।